नाज़रीन सिजावल का ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा तो गोठ छरीठाणी में सिंध यूनिवर्सिटी के शागिर्द मुबैना तौर आपघात कर छड़ियो है। शागिर्द यूनुस लिगारी घर अंदर पान मथा बंदूक जो फायर करे मुबैना तौर आपघात किया। पुलिस पहुंची शागिर्द यूनुस लिगारी जो लाश खणाए अस्पताल मुंतकिल कर छड़ियो है। इतलाते सिंध असेंबली की डिप्टी स्पीकर रिहाना लिगारी अस्पताल पहुंची वारसन का मालूमात वरती है। एक ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां शेयर कंदा सिजावल का गोठ छरीटाणी में सिंध यूनिवर्सिटी के शागिर्द मुबैना तौर आपघात कर छड़ियो है। शागिर्द यूनुस लिगारी घर अंदर पान मथा बंदूक जो फायर करे मुबैना तौर आपघात किया। पुलिस पहुंची शागिर्द यूनुस लिगारी जो लाश खणाए अस्पताल मुंतकिल कर छड़ियो है। एक ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां शेयर कंदा या ब्रेकिंग न्यूज़ अवां सिजावल का शेयर कंदा गोठ छरीठाणी में सिंध यूनिवर्सिटी के शागिर्द मुबैना तौर आपघात कर छड़ियो है। शागिर्द यूनुस लिगारी घर अंदर पान मथा बंदूक जो फायर करे मुबैना तौर आपघात किया है। पुलिस पहुंची शागिर्द यूनुस लिगारी जो लाश अस्पताल मुंतकिल कर छड़ियो है। तफसील मालूम कंदासीं। धरती टीवी के रिपोर्टर इमदाद पठान असां सां लाइन ते मौजूद है। इमदाद आगाह कजो नौजवान के छा कारण बुधाए वञनि था आपघात जा? जी बिल्कुल सिजावल लग गई अफसोसनाक वाक़ो पेश आयो है जो गोठ छरीटाणी में 18 साल सिंध यूनिवर्सिटी की शागिर्द यूनुस वलद बशीर लगारी मुबैना बंदूक जो फायर करे खुदकशी दी छड़ी है। खुदकशी करण जा कारण अञा मालूम नाइन थी सघिया पर वारसन जो चवण हो तो हू पुछियो हो ऐं घर में को भी अहिड़ो मसइलो न हो। पोइ ख़बर न आहे छो नौजवान खुदकशी कई आहे हिन छो पंहिंजो अंत आंदो आहे जॾहिं त खुदकशी कंदड़ नौजवान यूनुस लगारी जे हथ ते लिखियलु हो त कंहिंजी ज़िंदगी बर्बाद करण खां बहितर आहे त पंहिंजी ज़िंदगी ख़त्म करे छॾे। नौजवान पारां खुदकशीअ जो इतलाउ सिजावल पुलिस खे ॾिनो वियो जंहिं पहुची लाश खणाए सिविल अस्पताल सिजावल मुंतकिल कयो। पोस्टमार्टम बाद लाश वारसन हवाले कयो वियो जॾहिं त डिप्टी स्पीकर सिंध असेंबली मैडम रिहाना लगारी इताद अॻवान हाजी मुज़फ़र अली लगारी ऐं लगारी बिरादरी जा वॾी तइदाद में माण्हू ऐं शहरी अस्पताल पहुची विया। जी वॾी महिरबानी आगाह करण लाइ।